गडा मां ख़बर ईंदड़ गडाब जी छुटा क़बूल जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि तनिया मोहल्ला राजपूत मोहल्ला करामत मोहल्ला जे रहवासियुनि पारां पाणी न मिलण खिलाफ़ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे पाणी न आहे छो भला करबला करबला पानी दो वोट लो जा नारा हया ऐं नटण उस में प्रेस क्लब आॾो धरणो हयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि आॾो धाईंदे अल्ताफ़ तनियो सरवर राजपूत शबीर पवार ऐं ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल जनरल इलेक्शन खां अॻु पीटीआई अॻवान हिन तक जे मौजूदा MP हलीम आदिल शेख पाणी ऐं ॿियनि तरक़ियाती कमनि जो वाइदो करे असां खां वोट वठी कामयाबी बाद यूटर्न करे हलियो वियो त हिन वक़्त ताईं गाइब आहे त वरी ॿिए पासे PP जे अॻवान हिन UC जा अॻूणे वाइस चेयरमैन लाला रहीम असां पाणी जा पाइप लॻाए ॾिना पर कनेक्शन न कयो वियो आहे। हिननि जो चवणु हो त हाणे असां कंहिंजे धोखे में न ईंदासीं, असांजे मज़कूरा मोहल्लनि खे जेको पाणी पहुचाईंदो असां वोट बि उनखे ॾींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।